दोस्तो, कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो शख़्स हूंदो हुयो जेको तमामु घणो दाना, अकुलमंद ऐं होशियारु हुयो। हू बादशाह जी दरबार में ईंदो रहंदो हुयो ऐं बादशाह वटि हुनजी वॾी इज़त हूंदी हुई। हू हकीम बि हुयो, शाइर बि हुयो ऐं वॾो मुसवर बि हुयो। हुनजो नालो त को ॿियो हुयो, पर हुनखे अफलातून चवंदा हुआ। हुन में इलाही ख़ूबियूं हुयूं, पर हुन में हिकिड़ी खामी हुई। उहा खामी उहा हुई त हुनखे तकबर हूंदो हुयो, वॾाई हूंदी हुयसि। बादशाह जो बि ॾाढो दाख़िलो हूंदो हुयो ऐं को बि कमु हूंदो हुयो त बादशाह हुन खां मशवरो वठंदो। हिकु ॾींहं जो ज़िक्र आहे त बादशाह सलामत बाग़ में घुमी रहियो हो त हुन सां गॾु ॿिया माण्हू बि हुया ऐं उहो अफलातून जेको शख़्स हुयो सो उहो बि गॾु हुयो बादशाह सां। हलंदे हलंदे रस्ते में हिकिड़ो मेंहिं जो छेणो पियो त अफलातून जो हुन में पेर लॻो त मेंहिं जो जेको छेणो आहे सो जॾहिं उल्टी जॾहिं उबतो थियो त उन में हेठां टिंडलियूं निकितियूं, कारियूं टिंडलियूं कोन हूंदियूं आहिनि, तव्हां ॾिठियूं हूंदियूं मेंहिं जे छेणे में हूंदियूं आहिनि, त उहे निकितियूं। त हिन चयो त हीअ टिंडलियूं अलाह साईं छो ख़लकियूं आहिनि, हिननि जो त कमु ई न आहे। माना मतिलबु इन ॻाल्हि जो त हुन मां तकबर कयो इन ॻाल्हि ते त अलाह साईं जेका शइ ख़लकी आहे त उहा कम जी न आहे, ऐं हालांकि हर शइ अलाह साईं जी जेका ख़लकी आहे त कम जी आहे। त उन्हनि जेको आहे ईअं चयो। हिकु ॾींहुं बादशाह सलामत उन शख़्स खे चयो त मुंहिंजी राणी जी तस्वीर ठाहे ॾे, मूंखे पेंट करे ॾे त मां तोखे इनाम ॾियां। त हुन हा कई। हू जेको आहे सो शख़्स जेको आहे सो सामान पंहिंजो खयो आयो, ब्रुश वग़ैरह रंग खयो आयो त तस्वीर ठाहिण जे लाइ। तस्वीर ठही तयारु थी, माना आख़िरी मरहले में हुई त हुन खां हिकिड़ी ग़लती थी वई। ग़लती इहा थी जो मस्तु जो हिकिड़ो फुड़ो ब्रुश मां किरी ऐं तस्वीर ते किरियो वञी, जेको सही न पियो लॻो। त उहो जेको फुड़ो किरियो न सो जिते रान हुई न, राणीअ जी रान, उन जाइ ते किरियो वञे तस्वीर में। त हीअ हाणे परेशान थियो त हाणे छा कयां मां हिनखे ख़तमु जेका आहिनि निशान थी वेंदो, इहो त जोखो थी वेंदो तस्वीर में। हुन छा कयो जो उन मस जे कतरे खे ईअं ब्रुश घुमाई जो मां हिकिड़ो ईअं महसूसु थी रहियो त को उहो तिर आहे। तस्वीर तयारु थी वई, तस्वीर बादशाह खे ॾेखारी वई त बादशाह सलामत चयो त वाह, छा त अखि आहे राणीअ मुंहिंजीअ जी, छा त हुनजो चहिरो आहे। तारीफ़ कई पिए त हुनजी नज़र वञी उन तिर ते पई जेको रान ते हो। त बादशाह जूं अखियूं सफ़ा लाल थी वियूं, कावड़ में, गुस्से में। हाणे मसइलो इहो त बादशाह खे शायदि राणीअ खे इहो तिर वाक़ई हुयो, त हुन इहो सम्झो त इहो तिर हिन के ॾिठो, अफलातून जी तिर इहो के ॾिठो। मां बादशाह खे शक पइजी वियो त को हाणे साईं बादशाह हुकुम कयो त इन शख़्स जूं अखियूं कढो, इनखे अंधो करे हुनखे जेल में विझो। अब हिनखे अंधो करे जेल में आयूं, हीअ साईं जेल में पियो, न को दाद न फिरियाद, इलाही टाइम गुज़री वियो, को साल 2 साल 3 साल गुज़री विया, हिन जो कोई वाई कोन, को बि न। ख़ैर किसो मुख़्तसिर, हिकु ॾींहुं बादशाह वटि हिकिड़ो ख़तु आयो। बादशाह वटि ख़तु आयो, पर ख़त जी जेका ॿोली हुई न सो उहा कंहिंखे बि न पई आई। उहा अजीब ॿोली हुई, ज़ुबान ॿी हुई का, जेका कंहिंखे बि न पई ॾांहुं आई। हाणे बादशाह परेशान थी वियो त हाणे इहा ख़तु पढ़े केरु। पोइ बादशाह खे माण्हू सलाह ॾिनी त हिकिड़ो माण्हू आहे जेको इहो ख़तु पढ़ी सघे थो, उहो अफलातून आहे। अफलातून जेको आहे उनखे इलाही ज़ुबानूं बि ईंदियूं हुयूं, ॿोलियूं ईंदियूं उनखे, त जेको आहे तो इहो ख़तु पढ़ंदो आहे की ॿियो को ख़तु न पढ़ंदो। हाणे अफलातून त हाणे अंधो हुयो, जेल में पियो, सो हाणे छा कनि। सो बादशाह जो वज़ीर उन ॾे वियो, अफलातून ॾे, त ही मसइलो आहे
ख़त आयो आहे सो को नथो पढ़ी सघे। सो हाणे चयईं त को मसइलो ई न आहे। सो उन चयो त हीअं कयो जो जेको ख़त में जेको लिखियलु जेको आहे अखर लिखियलु आहिनि त इन चीज आङुर सां मुंहिंजे पुठनि ते मुंहिंजे पुठियां अखर लिखो इहे मुंहिंजे पुठनि ते त मां तव्हांखे ॿुधायां छा लिखियलु आहे। सो हीअं कयूं जो ख़त खणी विया उते जेल में अफलातून ॾे। पोइ हिकु शख़्स जेको आहे त उनखे चीच सां पुठनि ते अखर लिखंदो वियो ऐं जेको आहे त हू उनखे सम्झंदो वियो, पंहिंजे ज़हन में संभालींदो वियो। ऐं हुन जेको आहे सो ख़त जॾहिं पूरो थियो त पुछूं त ॾे ख़बर ख़तमु छा लिखियलु आहे। चई ख़तमु जेको लिखियलु आहे सो मां ॿुधाईंदुसि कोन मां तव्हांखे। चई त ॿुधाईंदा त तोखे असीं मारींदासीं। चई उहो मूंखे क़बूलु आहे, मां कहिड़ी ज़िंदगी आहे मुंहिंजी जो भला मरी वेंदुसि त भला जान छुटी पवंदी मुंहिंजी बि। सो हाणे बादशाह खे बि हाणे ॾाढो हिकिड़ो तजसुस थी पियो त हाणे छा कयां मां हाणे। पोइ वरी बादशाह जेको आहे त उन अफलातून सां उहो डील कई, मां सौदो कयुसि। सो बादशाह चयसि त जेकॾहिं इन ख़त में का अहिड़ी शइ लिखियलु आहे का ॻाल्हि जेका मुंहिंजे फ़ाइदे में आहे त पोइ फ़ाइदे में अधु अधु मां तुंहिंजो इलाजु कराईंदुसि, तुंहिंजूं अखियूं ठीक थी वेंदियूं ऐं जेको आहे सो पोइ उहो जेको आहे सो जीअं तूं चवंदे ईअं कयो वेंदो। त हुन चयो त हिन में जेको लिखियलु आहे न उहो तमामु घणो कुझु लिखियलु आहे। हा अधु मूंखे मिलंदो त पोइ मां जेको आहे सो तव्हांखे ॿुधाईंदुसि मां। त बादशाह राज़ी थी वियो। उहो ख़त जेको आहे सो बादशाह जे ॾाॾे जे हिकिड़े दोस्त जो ख़तु, इलाही मां पुराणो को ॿ टे सौ साल अॻु में जो ख़तु लिखियलु हो। उन में इहो लिखियलु हो त बादशाह जे ॾाॾे जी का मिल्कियत हुई, का जाम का ख़ज़ानो को किथे दफ़न थियलु हो। त उन जे बारे में हो त उहो ख़ज़ानो तुंहिंजो आहे ऐं तूं उहो ख़ज़ानो वञी पंहिंजे हथु कर। हाणे त हिन सां डील कयूं अफलातून सां त इहो ख़ज़ानो जेको आहे सो अधु तुंहिंजो अधु बादशाह जो ऐं बादशाही जेका बादशाह जी आहे सो उहा अधु बादशाही अफलातून जी, अधु बादशाही हिन जी बादशाह जी। ऐं मां सॼो इहो हुन सां इहो सौदो तइ थी वियो। ऐं हुननि जूं जेको अखियुनि जो इलाजु हो सो उहो बि बादशाह खे कराइणो हुयो। ठीकु आहे। इहो जॾहिं बादशाह जा माण्हू उते पुॻा हुन ख़ज़ाने वटि त ख़ज़ानो ज़मीन में दफ़न थियलु हो ऐं हुन जेको आहे ख़तमु हुनजो सॼो तफ़सील हुयो। ऐं अफलातून खे गॾु वठी विया हुनखे, मां त हू अंधो हुयो पर हुन सां गॾु वठी विया हुननि खे उन ख़ज़ाने जे लाइ। हाणे ख़ज़ानो एतिरो घणो हुयो जो बादशाह जो सत मां त जेके आहिनि न हुकूमतूं, 7 मुल्क, उनखां बि वधीक हुयो ख़ज़ानो। हाणे ख़ज़ानो जेको आहे सो कढी आया त हाणे अधु ख़ज़ानो अफलातून जो हुयो ऐं अधु बादशाह जो हुयो। हाणे इहो फ़ैसिलो तइ थियो त अफलातून जूं अखियूं सही कबियूं ऐं जेका बादशाह जी जेका धीउ हुई उहा अफलातून खे पढ़ाईंदा ऐं बादशाही अफलातून खे ॾींदा। हिकिड़ी बादशाही अफलातून जी, ॿी वरी बादशाही पंहिंजी। हाणे जेको आहे सो किसो खुटाणू जेको आहे सो हू अंधो थियो जॾहिं अफलातून त हुनखे सज़ा मिली हुनखे जेका उहो छणे वारी। ठीकु आहे। हाणे साईं उहो कमु थी वियो। हाणे हुनजो बादशाह राज़ी थी वियो। हाणे अखियूं जॾहिं हुन सही थियनि पियूं अफलातून जूं त वॾो हकीम आया इलाही मां त पूरी दुनियापुरीअ मां। पोइ वरी हिनखे जेको आहे सो हिन जो इलाजु कयूं अखियुनि जो। जॾहिं हुनजो इलाजु हली रहियो हो त अखि में दवा जॾहिं अफलातून खे पई न त हू अहिड़ो होशियारु माण्हू हुयो जो चए पियो त इन में जेको आहे सो 100 शयूं पियल आहिनि हिन दवा में, 100 नुस्ख़ा हिन में आहिनि दवा में। हिन में जेके 99 नुस्ख़ा त मूंखे ख़बर आहे हुननि जी, उन में हीअ शइ पियल आहे, उन दवा में हीअ शइ पियल आहे, हीअ शइ पियल आहे। बाक़ी हिकिड़ी आख़िरी जेका 100 जेको आहे न, जेको आख़िरी जेका शइ आहे न, हाणे उहा ख़बर न आहे कहिड़ी आहे। हाणे हकीम चयसि त उहा कहिड़ी आहे उहा शइ, त हिन चयो मूंखे इहा ख़बर नथी पए। बाक़ी 99 शयूं हुनखे ॿुधायूं त हीअ आहिनि हुन में दवा में पियलूं। त उन हकीम चयसि त इन में जेके 100 शयूं पियलूं आहिनि जेका तोखे नथी ख़बर पए जंहिं शइ जी, सो उहो जेको आहे सो मेंह जे छेणे में हिकिड़ी टिंडणी हूंदी आहे न कारी, उहा पियल आहे। अब हिते जेको आहे अफलातून जेको आहे सजदे में किरी पियो
ऐं जेको आहे सो अलाह खां माफ़ी वरितईं त वाक़ई अलाह साईं जेका शइ ख़लकी आहे सो सभु शइ कम वारी आहे। दोस्तो हाणे किसो कोता अफलातून जूं जेको अखियूं सही थी वियूं ऐं हू जेको आहे सो सही थी वियो ऐं बादशाही जेका आहे सो अधु हिनखे मिली ऐं अधु बादशाह पाण वटि रखी ऐं बादशाह जी जेका धीउ हुई त उहो हुनखे शादी करायूं अफलातून जी ऐं ॾाढो जेको आहे सो हीउ ख़ुशि थी वियो।